अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। जीअं त काफ़ी कैंडिडेट्स पुछनि पिया त मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जी जेको आहे एडमिशन डेट एक्सटेंड थींदी या न, त उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं जेका लास्ट डेट मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जी 10 मई रखी वई हुई, उनखे एक्सटेंड करण जो नोटिफिकेशन अची वियो आहे। त जिन बि कैंडिडेट्स असां खां पुछियो हुयो त उन्हनि जे लाइ इंफॉर्मेशन आहे त मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जी एडमिशन जी डेट एक्सटेंड थी चुकी आहे, जेका ऑफिशियल वेबसाइट ते अनाउंस कयो आहे। ही एप्लीकेशन जेका डेडलाइन आहे हाणे 10 मई जे पारां 17 मई 2024 ताईं जेको आहे कैंडिडेट्स अप्लाई करे सघनि था, ऑनलाइन रजिस्ट्रेशन करे सघनि था। जिन कैंडिडेट्स कंहिं बि वजह सां अञा ताईं पंहिंजो फॉर्म फिल नाहे कयो, पूरो नाहे कयो, हाणे उहे 17 मई 2024 ताईं अप्लाई करे सघनि था। छो जो काफ़ी कैंडिडेट्स जो डोमिसाइल जो इशू हो, त हाणे उहे डोमिसाइल पंहिंजो जेको आहे कंप्लीट ठहिराए सघनि था। त ही तव्हां 17 मई 2024 ताईं अप्लाई करे सघो था। इन जे बारे में असां डिटेल वीडियो ऑलरेडी रखी चुका आहियूं। त फॉर्म कीअं फिल कजे तव्हांखे राइट साइड ते नज़र ईंदी हूंदी, त तव्हां उहा ॾिसी करे फॉर्म फिल करे सघो था। ऐं उन खां पहिरियां असां एडमिशन जे लाइ वीडियो रखी हुईसीं, जॾहिं एडमिशन जी अनाउंसमेंट थी त कहिड़नि डिसिप्लिननि में एडमिशन्स थियूं आहिनि, त उहा डिटेल वीडियो तव्हांखे असांजे चैनल ते मिली वेंदो। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, त जीअं कंहिं बि यूनिवर्सिटी जी एडमिशन्स हुजे, स्कॉलरशिप हुजे, त तव्हां ताईं उहा इंफॉर्मेशन पहुचंदी रहे। अल्लाह हाफ़िज़।